अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व ख़ातमिन नबिय्या अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वला तक़्तुलू औलादकुम खश्यत इम्लाक़ नहनु नरज़ुकुहुम व इय्याकुम इन्न क़त्लहुम कान ख़ित्अन कबीरा सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु कुरान शख्स आए उन सां गॾु उन जो नौजवान पुट बि हुजे। हज़रत उमर से कि दान नहीं सही मुझे पुट पर मुझे नाफरमान था मुझे चयो कोन थो वठे मूंखे इन जी ख़िदमत जी ज़रूरत आहे पर मुझे वेझो ई कोन थो अचे। हज़रत उमर सिंह जलाली जवान हुयो यकदम एक दुरो घुराई उन नौजवान के सबक सिखाराई तो उन नौजवान हज़रत उमर से अर्ज़ कयो जल्दी न मारियो पर असांखे इहो बि त ॿुधायो त औलाद जो बि को पीउ ते हक़ आहे। हज़रत उमर फरमायो औलाद जा पीउ ते 4 हक़ आहिनि। पहिरें नंबर ते औलाद जो पीउ ते हक़ आहे त शादी करे त नेकूकार औरत सां शादी करे हयादार पर्देदार औरत सां शादी करे जंहिंजो ख़ानदान छो त मां जो असर औलाद ते थींदो आहे। जीअं हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि भी हिकिड़ी अम्मा जो पुटु हो 4 सालनि जी उमिरि में मदरसे में आयो चई अम्मा मानी काथे आहे अमड़ चयसि पुट वुज़ू कर वुज़ू कई चई अम्मा हाणे छा कयां अमड़ चयसि पुट मुसल्लो विछा मुसल्लो विछाई चई अम्मा हाणे छा कयां अमड़ चयसि पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर ए मुंहिंजा सुहिणा अल्लाह जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर दुआ घुरे बसि कई चई अम्मा हाणे छा कयां अमड़ चयसि पुट अलमारी जो दरवाज़ो खोल अल्लाह तुंहिंजे रोज़ी जो बंदोबस्त करे छॾियो। मानी त पाण पचाए रखंदी पर पुट जो ईमान ऐं यकीन पई ठाहे त रोज़ी ॾियण वारो केरु आहे अल्लाह। एक दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा खां मानी पचाइण विसरी वई ॻोठ में का शादी तकरीब आई उते जो पहुती त हिनखे फ़िक्र थियो त मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो। अॻे औलाद जे ईमान जो फ़िक्र हूंदो
हाँ ऐसा मुसलमानन के पंहिंजे औलाद जे पेट जो फिक्र आहे 500 जरे में ज़मीन ठाही आहे चऊं था अञा 500 जरे में ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे 100 दुकान जड़बोरी में ठहरायल चऊं था अञा 200 दुकान ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे करोड़ रुपया बैंक में बैलेंस पियो आहे चऊं था अञा 2 करोड़ ॿिया बि हुजनि औलाद जे पेट जो मसलो आहे असां मुसलमाननि खे इहो त फिक्र आहे त असांजे मरण खां बाद औलाद जो छा थींदो पर इहो कंहिंखे बि फिक्र कोन्हे त औलाद जे मरण खां बाद औलाद जो छा थींदो बाबा सुभाणे जो पुटु पीउ मां खां अॻु में मरे त क़बर में छा थींदो बादशाह में ऐं पुट मरंदा आहिनि पीउ मां खां में या न सुनंगर असांजा मुसलमानों मेहरबानी कयो पंहिंजे औलाद जे ईमान जो फिक्र कयो ईमान वॾी क़ीमती शइ आहे सब खां वधीक माल खां वधीक जान खां वधीक इज्जत खां वधीक ईमान माल जान ते कुर्बान कबो जान इज्जत ते कुर्बान कबी पर इज्जत ईमान ते कुर्बान कबी आहे कुरानी बीबी सुमैया 70 साल उनजी उम्र आहे मथे जा वार छा थी अथस जान जी खल लॻकेस पई गोश्त गिर वियो अबू जहल हिकिड़ी टंग हिकिड़े उठ सां ॿधी ॿी टंग ॿिए उठ सां ॿधाई चई सुमैया अञा बि वक़्त थई आहे पंहिंजी जान बचाया ईमान बचा उन कुरानी बीबी सुमैया चई त हिकिड़ी जान आहे मुझे मथे ते जेतिरा वार एतिरो रब मूंखे जानियूं ॾे मां सब जानियूं कुर्बान कंदसि पर ईमान खे न छॾींदसि ही त ग़रीब औरत हुई अल्लाह से फज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीन आमनू इम्राअत फ़िरऔन 28 सिपारो सूरत तहरीम तो पढ़ा अल्लाह ताला ताई असांजे लाइ ईमान वारनि जे लाइ हिकिड़ो मिसाल बयान कयो इमरात फ़िरौन जी घरवारी जो फ़िरौन कहिड़ो जंहिं दावा कई अना रब्बुकुमुल आला मां तव्हांजो वॾे में वॾो रब आहियां उनजी मज़मून सिफ़त रब कुरान मजीद में बयान फरमाई वफ़िरऔन ज़िल औताद बेकुन वारो फ़िरौन माना जेको मुसलमान थींदो मूसवी दीन खे क़बूल कंदो हुयो उहो ज़ालिम फ़िरौन जे हथ में पेरनि में लोह जूं किलियूं हणंदो कुरान तो फरमान जी घरवारी बीबी आसिया रब ते ईमान सच्चो सुभान अल्लाह फ़िरौन जैसे बीबी आसिया ही बंगला ही बागीचा ही ज़मीनू ही मालातू ही नौकर ही चाकर ही सोने ही चांदी जा ढेर ही इल्म ही गालीचा ही बोगजी खाना सब तो जेला कड़ी शे जी तो वट कमी आहे बीबी आसिया जो फ़िरौन इन्हनि मंगलनि मां मालातुनि मां दुनिया दौलत जे ढेरनि मां सोने चांदी जे ज़ेवरनि मां मूंखे ईमान जी ख़ुशबू नथी अचे मां ईमान जे करे सभु क़ुर्बान कंदुसि फ़िरौन मिस्र जे बेगमात खे घुरायो नवाब सरदार ऑफिसर वज़ीर उन्हनि जूं बेगमातायूं बीबी आसिया खे चवंदियूं ओ मां आसिया तोखे कहिड़ी शइ नज़र आई आहे तोखे नज़र लॻी वई आहे तुंहिंजी मत खसी वई आहे छा थी वियो आहे तोखे ही बंगला ही माल ही मिल्कियत ही दुनिया दौलत ही सोने ही चांदी जा ढेर ही बखमल ही मलमल जा कपड़ा ये हजारों मायूं तुझी खिदमत जे लाइ
छा थी हुआ तुझो दिमाग खराब थी हुआ छा छोन थी पजे मुगस जो तुझो मुगस सजे मुल्क जो बादशाह हुआ उन जो चयो छोन थी वठी बीबी आसिया चयो इन्हनि बंगुलनि हालातनि मां सोने चांदी जे ढेरनि मां मूंखे ईमान जी बूई नथी अचे ईमान जे करे मां सभु कुझु क़ुर्बान पछाड़ी में उन ज़ालिम फ़िरौन बीबी आसिया जो बादशाही लिबास खसरायो कैदियाने वारो लिबास उनखे पाराई तलवारीअ ते उनखे लेटाई उनजे हथ में पेरनि में लोह जूं किलियूं आहिनि थोरो सोचो त सही बादशाह जी घर फ़िरौन जैसा सिया अञा भी वक्त थे पंहिंजी जान बचाया ईमान बचा बीबी आसिया जो ही त हिकिड़ी जान मुंहिंजे मथे ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं जानूं रब मूंखे ॾे मां सभु क़ुर्बान कंदसि पर ईमान खे न छॾींदसि पछाड़ी में बीबी आसिया रब को दुआ घुरी रब बिनी इंदक बैतन फिल जन्नह या अल्लाह मां तुंहिंजे करे ही बागीचा ही बंगला ही माला तूं ही नौकर ही चाकर ही गिल्म ही गालीचा ही सोने ही चांदी जा ढेर ही बोगटी खाना मां सब कुछ तुंहिंजे करे कुर्बान कयो आहे या अल्लाह पर अॼु मां इज्जत भी तुंहिंजे करे कुर्बान थी गया ए मुझा अल्लाह हाणे मूंखे दुनिया जे कंहिं शइ जी ज़रूरत न आहे रब बिनी इंदक बैतल फिल जन्नह या अल्लाह मूंखे उन जन्नत जी ज़रूरत आहे जेका तूं ईमान वारनि जे लाइ पाण वटि तयारु कई आहे वनज्जिनी मिन फ़िरौन वअमलिह या अल्लाह मूंखे हिन फ़िरौन खां निजात ॾे उन जे करतूतनि खां तूं मूंखे बचा वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन या अल्लाह फ़िरौन त ज़ालिम आहे पर हिन जी सॼी क़ौम ज़ालिम आहे या अल्लाह तूं मूंखे बचा हदीस में अचे तो अल्लाह ताला बीबी आसिया जी दुआ क़बूल कई उन वक़्त में उन जो दम परवाज़ थियो नबी साईं फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो बीबी आसिया मां मोहम्मद मुस्तफ़ा जे निकाह में हूंदी मक़ाम महमूद जेका रब खे सभ खां वेझे में वेझी जाइ आहे अल्लाह ताला भई आसिया जे लाइ उते मक़ाम महमूद ते हिकिड़ो बंगलो तयारु कयो आहे जिते राति ॾींहुं रब जो दीदार में औलाद जे ईमान जो फ़िक्र कयो ईमान वॾी क़ीमती हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे उलुल अज़्म पैगंबर आहे आख़िरी वक़्त में मौत जे बिस्तरे ते सुतो पियो आहे उन जा 12 पुट मथां बीठा क़ुरान तो फरमा याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे थो चए मा तअबुदून मिन बादी ओ मुंहिंजा पुट ॿुधायो मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदव असां त पछाड़ीअ में वसियत कंदा आहियूं हीउ बंगलो हिन जो हीअ ज़मीन हिन जी हीअ दुकान हिन जो हीउ माल जो वाड़ो फलाणे पुट खे मिले फलाणी में 5 लखनि वारे फलाणे खे मिले याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे थो चए मा तअबुदून मिन बादी ॿुधायो मुंहिंजे मरण खां बाद इबादत कंहिंजी कंदव रुकू कंहिंजो कंदव सजदो कंहिंजो कंदव नज़र न्याज़ कंहिंजो कंदव दुआ कंहिंखां घुरंदव औलाद कंहिंखां घुरंदव ॾुख में मुसीबत में कंहिंखे पुकारींदव क़ालू नअबुदु इलाहक पहिरियों सिपारो अथव सूरत बकर पुटन सभिनी हज़रत याकूब खे जो बाबा घबरा न जीअं तुंहिंजे हयातीअ में असां रब जी पूॼा कंदा हुआसीं पोइ असांजा अब्बा साईं तुंहिंजी वफ़ात खां बाद बि असां तुंहिंजे उन अल्लाह जी पूॼा कंदासीं व इलाह आबाइक अब्बा तुंहिंजो बाबो इसहाक चाचो इस्माइल ॾाॾो इब्राहिम व इस्माइल व इसहाक इलाहुन वाहिदा असांजे ॾाॾे इब्राहिम जो जेको रब आहे असांजे चाचे इस्माइल असांजे चाचे इसहाक जो जेको रब आहे
उनजी पूजा कंदासीं। इलाह वाहिदा हिकिड़े अल्लाह जी पूजा कंदासीं। वनानु लहू मुस्लिमून बाबा जी असां तुंहिंजी हयाती में रब जा फर्मा बरदार आसीं। तुंहिंजे मरण खां बाद बि असां रब जा फर्मा बरदार थी करे इन जो मिसाल ईअं अथव ॿिया सभु अमल ज़ीरो। ही नमाज़ ही रोज़ो ही खैरात ही ज़कात ही हज ही उमरा ही मस्जिदूं मदरसा ठारायो पिया ये सभु ज़ीरो अथव। ये सभु ॿुड़ियूं अथव। बाबा हिकिड़ो वॾेरो कंहिंखे चेक कढी ॾे हुन ते रुॻो ॿुड़ियूं लिखी ॾे 50-100 ॿुड़ियूं हुजनि अंग हुजे ई न। ॿुधायो का शइ मिलंदसि? रहंदो बैंक ते खणी ईंदो मैनेजर साहब थाणे ते फोन कंदो पुलिस पहुची वञे हिकिड़ो फ्रॉडी माण्हू आयो आहे ठॻो माण्हू आयो आहे। उन वक़्त में पुलिस पहुची वेंदी हथनि में हथ कड़ियूं हणी वञी थाणे में उछलाईंदसि। अंगु न हूंदो का शइ न मिलंदसि जेल मिलंदसि। याद रखो नंगर मुसलमान जा नंगर खान जा मुसलमानो ही नमाज बुरी आ ज़कात बुरी आ हज उमरो बुरी आ खैर खैरातूं सभु बुरी अथव। ही कुर्बानियूं जेके कयूं पिया हे सभु बुरियूं आहिनि। ही मस्जिदूं मदरसा ठारायो पिया हे सभु ज़ीरो अथव। जेसि ताईं अक़ीदे ईमान जो अंग न हूंदो न नमाज क़बूल न रोज़ो क़बूल न हज क़बूल न खैरात क़बूल न ज़कात क़बूल न कुर्बानी क़बूल। या सॼी इबादत मोह में ई वेंदसि जहन्नम खां सवाइ ॿी काई जॻह न। ईमान खैर जा कम त काफ़िर सां वधीक था कंदा कनि। घर पिया ठाराए लटा पिया वठी ॾियनि राशन जा कटा पिया ॾियनि दवाऊं पिया मुफ़्त में कराए कंबल पिया ॾियनि तंबू पिया ॾियनि पड़ताल पिया ॾियनि। उन्हनि खे दुनिया में अजर मिलंदो छा? दुनिया में पैसो मिलंदो इज़त मिलंदी दुनिया में सुकून मिलंदो। वांगा ख़ैरात कंदा आहिनि चवंदा आहिनि असांखे सुकून मिलंदो दुनिया में मिलंदो पर मरण खां बाद फला नुक़ीमु लहुम यौमल क़ियामत वज़ना। उन्हनि जे मलनि जो कोई वज़न कोन हूंदो कोई मेयार काई क़ीमत न हूंदी छो त ईमान वारो अंगु कोन्हे। मां तव्हां खां पुछां थो अबू जहल इबादत कोन कंदो? अबू जहल रोज़ानो बैतुल्लाह जो तवाफ़ कंदो हो। असां त सॼी ज़िंदगी तवाफ़ कोन कयो। मस्जिद अल हराम ठाराई बैतुल्लाह तामीर कराई। असां त लंगर वसाइण जे मस्जिद में सीमेंट जी बोरी ॾिनी आहे हुन बेईमान त बैतुल्लाह तामीर करायो। असांखे त ज़मज़म जो पानी मिलाए करे हाजी साहब प्यारींदा आहिनि। इहो अबू जहल ज़ालिम ज़मज़म जो पानी पीअंदो तो हुयो पर ज़मज़म जे पाणीअ सां वेंजंदो हुयो। नबी साईं खे बि मञींदो। हिकिड़ो दोस्त हुयुसि बैतुल्लाह जो तवाफ़ पिया कनि तवाफ़ कंदा अजालतुम सिकायतल हाज व इमारतल मस्जिदिल हराम। असांजी सबील त नंगर वसाइण जा मौलाई पियंदा पर अबू जहल जी सबील उन वक़्त जा हाजी पियंदा। हाजिन खे सबीलूं ॾियारींदो हो पाणी ॾियारींदो हो मस्जिद हराम ठाराईंदो हो। हिकिड़ो दोस्त हुयुसि हुन सां गॾु तवाफ़ पियो करे बैतुल्लाह जो। उन दोस्त पुछा कयसि रईस हिते हिकिड़ो नबी पैदा थियो आहे उनखे सुञाणी थो? इन ज़ालिम अबू जहल चयो त मुंहिंजे साम्हूं मुहम्मद ॼाओ मुंहिंजे साम्हूं जवान थियो मुंहिंजे साम्हूं ख़दीजा सां शादी कई मां हुनजे पीउ खे सुञाणा थो अब्दुल्ला जो पुटु आहे। मां हुनजे ॾाॾे खे सुञाणा थो ख्वाजा अब्दुल मुतलिब जो पुटु आहे। भला ॾे हवाल सचो आहे या कूड़ो आहे?
यो ज़ालिम अबू जहल बैतुल्लाह जे साम्हूं पंहिंजे दोस्त खे चए यार 40 सालनि जे अंदरि मोहम्मद मुस्तफ़ा करे माण्हुनि ते कूड़ कोन ॻाल्हायो आहे त अलाह ते कूड़ कीअं ॻाल्हाईंदो जेकर तूं पुछा थो करे त मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सच्चा मक्को मदीनो त पंहिंजी जाइ ते पर सॼी काइनात में मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो सच्चा तोखे न मिलंदो अगर ज़ालिम को मनी जो कलमो चंद जी बस ये सारे सरदार जो मसलो है जेकर मां कलमो पढ़ा तो त मुंहिंजी सरदारी खत्म थी वो तो हर गाल मोहम्मद मुस्तफ़ा जी मनी पो जेको वने गाल मनी ना यारिफून कमा यारिफून अबनाहुम बाबा लख माण्हू वेठा हुजनि ऐं तव्हांजो पुट स्टेज ते बीहे त लख माण्हू हुन पंहिंजे पुट खे सुञाणंदा कोन सुञाणंदा कुरान तो फरमाए मोहम्मद मुस्तफ़ा के ये सुञाणंदा जे पंहिंजे पुट खे सुञाणंदो आहे अञा पंहिंजे पुट जे सुञाणे हुननि खे शक पवंदो मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूअत ऐं रिसालत में हुननि खे कोई शक कोन चवनि पिया सचो आहे अमीन आहे ज़िदो बस ईमान नान सो बाबा पंहिंजे औलाद खे ईमान वरी हिकिड़ा मेहन जा चोर ढगिन जा चोर व्याज खोर पैसे जा दुश्मन अथव ये राशि ऑफिसर ये ठेकेदार ये पैसे जा दुश्मन अथव ॿिया वरी अहिड़ा हज़रात आहिनि जेके पैसो बि फुरींदा त ईमान बि फुरी चवंदा बाबा ॾाढा साईं जो उर्स मुबारक आहे गाबा बीजो पाॾा बीजो बकर बीजो घटा बीजो ॾनो बीजो पुगर बीजो पछाड़ी में चवंदा अलाह वटि का शइ कान अथव अलाह सभु कुझु साईंअ खे ॾिनो आहे ख़बर जा पन खाओ डॿे में जेका मिटी पई आहे मिटी खाओ तव्हांजा मसाला हल थी वेंदा वो पैसा पिया फुरनि ईमान बि पिया फुरनि बचायो पंहिंजो ईमान ऐं पाण बचायो पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त पाण कयो क़ुरान मजीद पढ़ो सम्झो था की न तर्जुमे सां क़ुरान मजीद पढ़ो हिकिड़ो क़ुरान मजीद जो ख़त्म तर्जुमे सां कढो इंशाअल्लाह तव्हांखे केरु गुमराह न करे सघे रब तव्हांजे लाइ हक़ वारो रस्तो ज़ाहिर टे चार दफ़ा तव्हां तर्जुमो पढ़ंदव तव्हांखे अरबी अची को मौलवी वहज कंदो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीउ सिधो थो हले या लड़े अॼु तव्हां तर्जुमो पढ़ियल न हूंदव त पोइ साईं हर को तव्हांखे छिकी पोइ त हाणे चवंदा मांझी फ़क़ीर खे बि माण्हू बुज़ुर्ग पिया चवनि था कोन हाणे सूफ़ी आहे मांझी फ़क़ीर त फंद अॻिलिन वारियूं टोपियूं वेड़ींदा न शफ़र कटाईंदा न दाढ़ी ठाराईंदा बसि लटा कपिड़ा नवियूं पिया वेड़ींदा इहे सभु फंद सूफ़ी इहे थींदा सूफ़ी माना साफ़ सूफ़ी माना बाहर भी साफ अंदर भी साफ तर्जुमो पढ़ंदव नी सभई हज़म कयो रोज़ानो हिकिड़ो रुकू अधु रुकू तर्जुमे सां पढ़ंदा कयो क़ुरान मजीद पढ़ो तर्जुमे सां न त गुमराह थी ईमान हलियो ई वॾा फितना पिया हलनि सभु असांजे ईमान जे पोयों तेने जो ईमान कस ये औरतूं जन पंहिंजे औलाद जो ईमान ठाहे कुतुबुद्दीन जी अम्मा भॼंदी आई ॾिठई त कुतुबुद्दीन निंड में सुतो पियो आहे यकदम अटो ॻोहे मानी पचाए अलमारी में रखियईं कुतुबुद्दीन खे पेशानीअ ते चुमी ॾेई करे चई पुट उथ मानी खा चई अम्मा मां मानी तोखां अॻु में खाई छॾियमि
किथों आंदई जी मामा मदरसे में आयस पो तू भी कान हुई पो वुजू कयो वुजू करे मसलो विछायो रब को दुआ करम या अल्लाह ये सजे जहान के रोजी थोड़ी मुझे रोजी जो भी बंदोबस्त कर या अल्लाह अॼु अम्मा भी करेगा अम्मा पो दुआ घुरी अलमारी जो दरवाजो खोले मानी पई पर जेतिरो मज़ो अॼोकी मानी में हो जिंदगी में कॾहिं बि अहिड़ो मज़ो न रब ये मानी खाराई काक माना मानी यो हिंद को लॻियो काक की माना मानी वारो हिकिड़ो नौजवान हुयो रोज़ो हुजे शाम जो वक्त वाह जे कप ते वेठो हिकिड़ो सूफ़ वाह मां तरंदो पियो अचे वो सूफ़ खाधई रोज़ो खोलियई पानी जो गिलास पीतई अचे डोडो जान जे दिल में फिक्र पैदा थियो तई सूफ़ अला कंहिंजे बाग जो मां बिना इजाज़त जे खाधो आहे क्या मां जॾहिं रब मूंसां हिसाब कयो त मां छा हिसाब ॾेई सघंदुसि जेॾो पानी अचे पोड़ो रस्तो वठो सफ़र कंदे कंदे ॾिठई त हिकिड़ो सूफ़नि जो बाग आहे वाह जे कप ते सूफ़ पचनि पिया किरनि पिया उन बाग जे माली वटि आयो अदा तव्हांजे बाग जो हिकिड़ो सूफ़ वाह में तरंदो पियो अचे मूंखे रोज़ो हुयो इफ़्तारी जे लाइ का शइ कान हुई मां उहो सूफ़ खाधो रोज़ो खोलियो पानी जो गिलास पीतुमि मां हेतिरा मेल पंधु कयो आहे महिरबानी फरमायो मूंखे माफ़ कयो जेतिरा पैसा थियनि मां पैसा ॾियण जे लाइ हाज़िर आहियां उन माली चयो अदा मां त माली आहियां हिन बाग जा मालिक असुल ॿिया उन्हनि खां वञी माफ़ी वठि मुंहिंजे हथ में न आहे ॿ भाइर आहिनि जेके हिन बाग जा माली आहिनि हिकिड़ो फलाणी जाते थो रहे ॿियो फलाणी जाते हाजी अहमद हाजी इस्माइल तो मां मिसाल थो ॾियां हिकिड़ो नंगर वसाण में आहे ॿियो हैदराबाद वो नौजवान आयो हिन बुजुर्ग वटि जेको लंगर वसाण पियो रहे अदा तव्हांजे बाग जो हिकिड़ो सूफ़ वाह में तरंदो पियो अचे मूंखे रोज़ो हुयो इफ़्तारी जे लाइ का शइ न हुई मां उहो सूफ़ खाधो आहे तव्हांजे माली वटि वियुसि माफ़ी जे लाइ उन चयो बाग जा मालिक ॿिया ॿ भाइर आहिनि महिरबानी फरमायो तव्हां मूंखे माफ़ कयो इन नंगर वसाण वारे भाउ चयो अदा मां अधु सूफ़ माफ़ कयो बाक़ी अधु जो वरी मालिक वारो भाउ अथई हाजी इस्माइल वरी वञी उन खां माफ़ी वठो सचो सुभान वरी उहो नौजवान वरी उन अंदाज़ो लॻायो त केॾो ख़ौफ़ ख़ुदा वरी उन वटि वियो पंधु करे अदा तव्हांजे बाग जो हिकिड़ो सूफ़ वाह में तरंदो पियो अचे मां बिना इजाज़त जे खाधो आहे रोज़ो हुयो इफ़्तारी जे लाइ का शइ न हुई तव्हांजे माली वटि वियुसि उन चयो मालिक मां कोन हुया ॿ भाइर आहिनि ॿिया हिकिड़े भाउ खां माफ़ी वरिती अथमि अधु सूफ़ न माफ़ कयो आहे बाक़ी अधु सूफ़ आहे महिरबानी फरमायो मूंखे माफ़ कयो या जेतिरा पैसा थियनि मां पैसा ॾियां हू बि बुज़ुर्ग हुयो सम्झी वियो त हिन जवान में के दाणा चई बाबा 12 महीना हिन बाग जी ख़िदमत कर पोइ सोचींदासीं उन नौजवान चयोसि इहो शख़्स बि क़बूल आहे रुगो माफ़ी मिले पूरा 12 महीना उन नौजवान उन बाग जी ख़िदमत कई गुड कई छांग कई बाग जी संभाल कई जंहिं महिल 12 महीना पूरा थिया त उन नौजवान उन सेठ खे चयो से हाणे 12 महीना पूरा थिया हाणे त माफ़ी मिले उन सेठ चयो अदा अञा हिकिड़ो मुंहिंजो शर्त आहे मुंहिंजी न्याणी आहे अखियुनि खां अंधी आहे कननि खां ॿोड़ी आहे ज़ुबान खां गूंगी आहे हथनि खां टुंडी आहे पेरनि खां मंडी आहे उन सां शादी कनि त पोइ तोखे माफ़ी मिलंदी उन नौजवान चयो साईं इहो शर्त बि क़बूल आहे रुगो माफ़ी मिले सचो सुभाउ उन चयो तव्हांखे बुज़ुर्ग आहे भला न्याणी कड़ी भी आए नेक तो होगी अगे कबूल कंदा आए
वॾा जेको फ़ैसिलो कंदा पुट मञीदा। अजो ख़तरनाक दौर पियो हले जो पुट त पीउ मां जे फ़ैसिले खे न पिया मञनि, पर हयादार न्याणियूं बि पीउ मां जे फ़ैसिले खे न पियूं मञनि। वो दौर पियो हले। उन नौजवान चयो साईं इहो शब्द भी क़बूल आहे, माफ़ी मिली। शादी थी, निकाह जो रुखसती थी, वो नौजवान जो पंहिंजे कुंवार जे कमरे में वञे, अंदर हसीन जमील बेऐब कुंवार वेठी आहे। त हीउ डिॼी वियो त भेणा मां भुलिजी पियो हाणे। ॿाहिरि निकितो, सहुरो बीठो हुअसि, चयईंसि पुट इहा तूं मुंहिंजी न्याणी आहे, तुंहिंजी घरवारी आहे। मां तोखे चयो मुंहिंजी न्याणी अखियुनि खां अंधी अथई, इन जो मतिलबु अथई त ज़िंदगी में मुंहिंजे न्याणी खां गैर मर्द खे न ॾिठो आहे। कन्ननि खां ॿोड़ी आहे, ज़िंदगी में मुंहिंजे न्याणीअ जे कन ते धारे मर्द जो आवाज़ न आयो आहे। ज़ुबान खां गूंगी आहे, ज़िंदगी में मुंहिंजे न्याणी खां गैर मर्द सां न ॻाल्हायो आहे। हथनि खां टुंडी आहे, ज़िंदगी में मुंहिंजे न्याणी खां गैर मर्द सां हथ न मिलायो आहे। पेरनि खां मंडी आहे, ज़िंदगी में मुंहिंजे न्याणी जो पेर बग़ैर कंहिं शरई उज़र जे घर खां ॿाहिरि न पियो आहे। इहा न्याणी उम्मुल ख़ैर, इहो नौजवान हुयो शेख मोहम्मद अबू सालेह। इन न्याणी मां जेको बच्चो पैदा थियो उन जो नालो हो महबूब सुभानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी। इन जे करे हज़रत उमर फरमायो पहिरें नंबर ते शादी कयो त नेकोकार औरत सां शादी करे, जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे। बाबा पंजाब जी माई जो हिते अचे लंगर वसाइण जे नौजवान सां शादी करे, हाणे इन जो ॿार पैदा थियनि त उन्हनि खे ख़ानदानी ख़बर पवंदी। मामनि ऐं चाचनि जी, नानाणनि जी, मामनि जी नानाणनि जी ख़बर पवंदी। ये जेके भॼी थियूं अचनि, ख़ुदा जो वास्तो अथव इन्हनि सां निकाह न कयो, भली मुफ़्त में मिले। खोड़ असांजा कुराड़ा ज़मींदार ख़ुशि पिया थींदासीं, अलाह वेठे ॼाणाई या त ख़बर ई कान्हे त हुनजो निकाह थियल आहे। जेका पंजाब मां सरहद मां भॼी अचे लंगर वसाइण पहुती आहे, हिन मां जेका ॼमंदसि उहा इज़त कंदी। हिन पंहिंजे पीउ जी इज़त न कई, पंहिंजे माउ जी इज़त न कई, भाइरनि जी इज़त न कई, क़ौम जी इज़त न कई, त हिन मां जेका पैदा थींदी उहा कड़ी हिन जी इज़त कंदी। ॿिए नंबर ते हज़रत उमर फरमायो औलाद जो पीउ ते हक़ आहे त नालो भलो रखेसि। नालो अब्दुल्ला, अब्दुल रहमान, अब्दुल रऊफ, अब्दुल रज़ाक, अब्दुल समद, अब्दुल हफीज, अब्दुल मुजीब, भला नाला है अब्द वारा। बे नंबर ते भलो नालो मोहम्मद, अहमद, हामिद, महमूद, बशीर, नज़ीर, मुज़म्मिल, मुदस्सिर, नबी से जो नालो मुबारक। टे नंबर ते भलो नालो अबू बकर, उमर, उस्मान, अली, हसन, हुसैन, तलहा, जुबैर, साद, सईद, बिलाल, अम्मार, सुहैब, सलमान। न्याणी जमे त खदीजा, आशा, हफ्सा, सऊदा, मरियम, ज़ैनब, रुकैया, उम्मे कलसूम, फातिमा, शहरबानू, कज़बानू, सुगरा, कुबरा। नबी से जे बीबिन सगोरन जो नालो, या नबी से जे न्याणिन सगोरन जो नालो, या नबी से जे साहबियात, नबी से जे पाक घराने जे पाक बीबिन जो नालो रखो। छो त नाले जो भी 40 पति असर थींदो, नाले जो कसर। माना तो चवा मुझे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला बा मोहम्मद खे सॾु कंदो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ जंहिंजो बि नालो मोहम्मद हूंदो सभु चवंदा लब्बैक जी मौला सां हाज़िर आहियूं। अल्लाह सां फरमाईंदो मां त पंहिंजे सोणे नबी खे सॾु कयो।
तवा छो जवाब दिनो बाना चौदा या अल्लाह असा जो नालो भी मोहम्मद आ असा समझोसी शायद असा के सदवा नबी से फरमायो अल्लाह जो रहम जोश में चींदो अल्लाह से फरमाए दो तवा जो नालो भी मोहम्मद आ त लगो मुझे सोने मोहम्मद जे फोयो नाले जे सदके भी माफी थी नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा खत्म नबूवत खत्म नबूवत मोहम्मद नालो एडो प्यारो हदीसन जे किताबन में न ये भी दुआ का घर में मोहम्मद नाले को शख्स हुआ उन्हनि जो अकीदो ईमान सही आ अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मोहम्मद नाले जे बरकत जे करे सभिनी घर वारनि जे बख़्श जा फैसला मोहम्मद नालो एॾो प्यारो अथव असांजा केतिरा अहिड़ा बुज़ुर्ग गुज़री चुका आहिनि जो पीउ जो नालो बि मोहम्मद त पुट जो नालो बि मोहम्मद अड़ा भी असांजा बुज़ुर्ग गुज़री चुका आहिनि जो 4 पुट चइनी जो नालो मोहम्मद पर पुट जाओ नालो रखे मोहम्मद अव्वल वरी ॿियो पुट जाओ नालो रखे मोहम्मद सानी वरी टियों पुट जाओ नालो रखे मोहम्मद सालिस वरी चौथो पुट जाओ नालो रखे मोहम्मद राबे जेको पुट जमे नालो मोहम्मद सॾु करे त अव्वल ॿियो नंबर मोहम्मद सचो सुभान मोहम्मद नालो एॾो प्यारो आहे असांजा उस्ताद या समरकंद बुखारा ये रूस कोने के राष्ट्र आजाद थियो वो फरमायो असां उते हिकिड़ो कब्रिस्तान ॾिठोसीं उन कब्रिस्तान जो नालो हो मोहम्मदी कब्रिस्तान छा नालो 400 में कब्रूं हुयूं ऐं बोर्ड ते लिखियल हुयो त ही जेके 400 कब्रूं आहिनि सभिनी जो नालो मोहम्मद सभु वक़्त जा मुहद्दिस ऐं फ़क़ीह उते बोर्ड ते लिखियल हुयो त हिन कब्रिस्तान में उहो खुश नसीब दफन थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद हुजे ऐं हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह मोहम्मद नालो अथसि पर मुहद्दिस न आहे उहो भी हिते दफन न थींदो मुहद्दिस त आहे पर मोहम्मद नालो न अथसि उहो भी हिते दफन न थींदो हिन कब्रिस्तान में उहो खुश नसीब दफन थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद हुजे भी मुहद्दिस ऐं मोहम्मद नालो एॾो बरकत वारो आहे हज़रत इमाम अबू हनीफा जा 2 शागिर्द हुया हिक जो नालो अबू यूसुफ ॿिए जो नालो मोहम्मद इमाम मोहम्मद अबू यूसुफ जो नालो याकूब बिन इब्राहिम उन जो पीउ फौत थी वियो यतीम उन जी अम्मा हिकिड़े होटल ते छॾियसि मज़दूरी जे लाइ तवज्जो कजो हज़रत इमाम अबू हनीफा जो अबू यूसुफ के ॾिठो समझियो त हिन ॿार में के दाना थकिया हुजे त मां दुआ कयां हाणे थकियल आहे तव्हां उथंदव त मां बि बसि कर पोइ सवलो थी रहे त मां गाइब कयां उम्मीद है तो मां बस कर वे जो तू वे ड्राइवर के भरसा जो को मां निंड कंदो त ड्राइवर के भी निंड आई त याकूब बिन इब्राहिम इन जी कुनियत अबू यतीम हुयो इमाम अबू हनीफा चेस पुट तो के ते घणी मजदूरी मिलंदी आहे चेस रुपयो हज़रत इमाम अबू हनीफा फरमाए पुट मां तो के ॿ रुपया ॾींदुसि हल त तो के मदरसे में कुरान ऐं हदीस पढ़ाया सचो सुभान हुन चयो भलो थी वियो कुरान हदीस पढ़ा 2 रुपया बि मूंखे मिलनि होटल ते वञे ई न अम्मा जो सुबुह जो छॾेसि त सिधो मदरसे में वरी सबक वठी 2 रुपया खणी वञी मां खे ॾे त मां बि ख़ुशि उहो होटल वारो चयो न हीउ छोकिरो ॾाढो कम वारो अचे ई कोन थो उन माई खे वञी चई अबू यूसुफ जी अम्मा खे त छो भला तुंहिंजो पुटु अचे ई कोन थो मां रुपयो हुनखे ॾींदो आहियां मुलनि तुंहिंजे पुट खे खारियो आहे
ये बटे ॾींहं ख़र्ची ॾींदसि ख़राब कंदसि ये असुल खां वठी दुश्मन हुया क़ुरान पोइ हाणे असांजा नवां दुश्मन थो रही इमाम अबू हनीफा ॿ रुपया थो ॾिएसि मां 3 रुपया ॾींदोसांसि ऐं हमेशह कुराड़ी जी कमाई यूसुफ जी अम्मा उन जो भेणा वाक़ई सच थो चई सुभाणे मुला बंदि न करे छॾियसि पैसा तो पुट खे चई त पुट ओॾां होटल ते वञ उते 3 रुपया तोखे मिलंदा हज़रत इमाम अबू हनीफा उन कुराड़ी खे चयो अम्मा इहो होटल वारो 3 रुपया ॾींदुसि मां 5 रुपया ॾींदोसांसि महिरबानी करे पंहिंजे बच्चे खे ॾाई न छॾ क़ुरान जी हदीस हज़रत इमाम अबू हनीफा बुजुर्ग अबू यूसुफ जी अम्मा के चई याकूब बिन इब्राहिम चईस अम्मा हिन पंहिंजे बच्चे के कुरान जी तालीम खां महरूम न कर अहिड़ो वक्त भी ईंदो जो बादशाह खे बि अहिड़ा खाधा न मिलंदा जितां जेकरा तुंहिंजे पुट खे खाधा मिलंदा इहो याकूब बिन इब्राहिम अबू यूसुफ हारून बादशाह जे ज़माने में चीफ जस्टिस थी माना सॼी दुनिया माना जज काज़िल कुज़ात जेके भी काज़ी आ सभिनी खां मथे चीफ काज़ी बादशाह सां गॾु खाधो खाईंदे बादाम अखरोट हज़रत अबू यूसुफ जे आॾो जो आया इमाम जे आॾो अखियुनि में पाणी वही आयुसि रहिमल्लाहु अबा हनीफत या अल्लाह मुझे उस्ताद अबू हनीफे जी क़ब्र ते करोड़ा रहमतूं नाज़िल कर काश अॼु मुंहिंजी अम्मा ज़िंदा हुजे हा त मुंहिंजे उस्ताद जे पेशन गोई खे ॾिसे हा त अॼु हुनजो यतीम बच्चो बादशाह सां गॾु पियो थो खाधा इमाम मोहम्मद वरी गवर्नर जो पुटु हो सचो सुभान अल्लाह गवर्नर हसन शेबानी गवर्नर अगे गवर्नर भी पंहिंजे बच्चन के कुरान पढ़ाईंदा हाणे गॾा गाॾे वारो मजदूर भी चए थो बाबा मां पंहिंजे पुट खे डॉक्टर कंदुसि अरे छो चई मुंहिंजी ज़िंदगी त तेल थी वई भला पुट जी ज़िंदगी त ठहे पोइ असांजे हिकिड़ो जोगी आहे ठरमी वारो हुनजी न्याणी वरी डॉक्टराणी थी हालाए SSP जो इम्तिहान ॾिनो फेसबुक सोशल मीडिया ते जोगीअ जी धी डॉक्टर इहो कहिड़ो कमाल मां तव्हां खां पुछां थो अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा कहिड़े स्कूल ऐं कॉलेज जी शागिर्द कहिड़ी यूनिवर्सिटी में डिग्री वरी सॼी काइनात अम्मा फातिमा जे कदमनि जे मिट्टी जे मथां कुर्बान थियो जाया न दुश्मन हुजे वो भी अदब ऐं एतिराम सां नालो खणे अम्मा फातिमा जे सीने में त अल्लाह जो कुरान महफूज़ हुयो हज़रत हसन से हज़रत हुसैन से फरमाईंदा असां सॼो कुरान मजीद पंहिंजे अम्मा जे गोद में यादि कयोसीं अम्मा लोली भी ॾींदी थञ भी ॾींदी कुरान मजीद जो दौर भी कंदी याद मुसल्ले ते जो बीहंदी त 2 रकातुनि में सॼो कुरान मजीद जो ख़त्म हो इन जे करे तारीख़ में सभ खां वॾे में वॾी कुर्बानी हज़रत हुसैन साईं जे भाइरनि जी आहे उलमा लिखियो आहे सोणे हुसैन साईं पंहिंजी अम्मा फातिमा जे थन जे ढुक ढुक जो हक़ अदा करे खुदा जी मर्ज़ी इमाम मोहम्मद गवर्नर जो पुटो नंढो हुयो मदरसे में आयो हज़रत इमाम अबू हनीफे खे चई साईं मूंखे हदीस ऐं फ़िक़्ह पढ़ाए इमाम अबू हनीफा फरमा मुंहिंजो शर्त आहे कुरान मजीद यादि करे आ पोइ तोखे मां हदीस पढ़ायां वियो 6 ॾींहंनि खां बाद वापसि मोटियो चई साईं मूंखे हदीस पढ़ायो इमाम साहब फरमायो मुंहिंजो शर्त आहे जेको कुरान मजीद यादि कंदो उनखे मां हदीस पढ़ाईंदुसि इमाम मोहम्मद फरमायो से मुंड खां वठी पछाड़ी ताईं जिथों भी कुरान मजीद खोले करे ॿुधो मां तव्हांखे यादि ॿुधाईंदुसि 6 ॾींहंनि में पूरा 30 सिपारा कुरान मजीद जा यादि कया
कुरान जो मौजूदो शहर ॾींहं असांजे कंडियारे में हिकिड़ो शागिर्द हुयो उन 6 महीने में 30 सिपारा कुरान जा यादि कया वरी सकरत में कारी गुल मोहम्मद साहब मलक जी मदरसे में हिकिड़ो होटल जो डेरो हो उन जो पुटु हुयो 4 महीने में पूरा 30 सिपारा कुरान मजीद जा यादि कया हाणे गोठकीअ में तव्हां ॾिठो कोन इक़रार जो मुक़ाबिलो हिकिड़ो नंढड़ो बच्चो मासूम अखियुनि खां माज़ूम असांजो माइट जोगी आहे उते पढ़ाईंदो आहे गोठकी मदरसे में पोइ हुनजे पीउ ॿी शादी कई हुन नाबीन जेको नंढड़ो हुयो कारी साहिब खे चई त तोखे पुटु कोन्हे तॾहिं करे हाणे ही नाबीन तुंहिंजे हवाले थो कयां बसि तुंहिंजो पुटु तव्हां ॾिसंदो मोबाइल में तव्हांखे ॾेखारियो सखर में मुक़ाबिलो थियो हैदराबाद में कराची में हालांकि तव्हां हैरान थी वेंदव 8-9 साल हुनजी उमिरि कुरान मजीद किरायत तजवीद सॼो यादि मुफ्ती तकी उस्मानी जहिड़ा मुक़ाबले में वेठा जिथों बि हुनखां पुछनि त कुरान मजीद यादि ॿुधाई किथे बि हुनजी चुक न पई पूरी दुनिया में उहो 3 नंबर ते आयो आहे नंढड़ो मासूम नाबी रब जी मर्ज़ी मायरे सराड़ी में हिकिड़ो मदरसो हो उते न्याणियुनि जी दस्तार बंदी 2 न्याणियूं हुयूं क़ुरान जे साम्हूं पियो आहे हिकिड़ीअ जी उमिरि 7 साल ॿीअ जी उमिरि 8 साल ॿई क़ुरान मजीद जूं हाफ़िज़ मां सम्झो शायदि मौलवीअ जूं ॼणूं या मुफ्ती साहब जूं न्याणियूं आहिनि या मदरसे जे मोहतमिन जूं न्याणियूं आहिनि चयूं साईं हितां जो हिकिड़ो मवाली आहे सिगरेट पीअंदो आहे सिगरेट जे पैकेट ते दिला भरींदो आहे वाह रब तुंहिंजी कुदरत हुन जूं 2 न्याणियूं क़ुरान मजीद जूं हाफ़िज़ नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने कुरान सुम्मा औरसना किताब الذين اصطفैना मिन इबादिना अल्लाह से फरमायो असां पंहिंजे बाननि मां जिन खे चूंडींदा उन्हनि खे क़ुरान मजीद जो वारिस बनाईंदा सो ये चूंड अथव हिते क़ुरान मजीद ॿुधण जे लाइ जेके तव्हां असां आया आहियूं इहो बि रब जो देन अथव रब जी चूंड अथव सम्झो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे वस में न आहे मता को मौलवी चए तो मुझा पुट मौलवी थी ना आलिमन जा पुट चोर थी विया चोरन जा पुट आलिम थी विया असां अखियुनि सां ॾिठो ठारू शाह में हिकिड़ो मौलवी हो हुनजो पुट चोरीअ जे केस में थाणे ते वधिजी आयो मौलवी साहब वीचारो पटके सां सूबेदार खे चईं मुंहिंजे पुट खे छॾियो सूबेदार चयो से तव्हां सिर्फ़ ज़ुबान सां चओ त मुंहिंजे पुट चोरी न कई आहे मां हाणे थो चयासि मौलवी साहब रोई करे चयो मां ईअं नथो चई सघां आलिमनि जा पुट चोर थी विया चोरनि जा पुट आलिम थी विया सिखनि जा पुट मौलाना उबैदुल्ला सिंधी मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जा वालिदैन त सिख हुया सिखनि जा पुट मुफ़स्सिर क़ुरान बणिजी विया सैयदन जा पुट सॼो ॾींहुं भंग जा कुंडा पिया घोटनि जोगिन जा पुट आलम थी विया रब जो देन आहे पंहिंजे वस में न आहे कवड़ान जेके अॼु वाइदो कनि त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं केॾे था वञो अदा उहो अदा साईं ये वाइज़ ॿारनि जे लाइ न ॿारनि खे न वठी न वाइज़ जवाननि जे लाइ 3 शख़्स मरफूल कलम हिकिड़ो ॿार जेसिताईं जवान थिए ॿियो चरियो जेसिताईं सियाणो थिए चरियो बि मरफूल कलम ॿार बि मरफूल कलम टियों निंड्रीअ ते बि कोई कानून आहे निंड में जीअं वणेसि थिए थो मरफूल कलम
सुवाए दई जलसा बारन जेला बिना चरन जेला बिना निंडन जेला बिना त जे करे वाइजन जलसा में बार थी कर भी नवे हो चरा थी कर भी नवे हो निंडरी थी कर भी नवे हो होशियार है बेदार थी कर भी हो सब सुजागा हो अगे जमाने में बादशाह भी पांचे बच्चन के कुरान पढ़ाईदा बादशाह इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि के वक्त जे बादशाह चयो त मुझे पुत्र के कुरान हदीस पढ़ाया मुझे बंगले में इमाम बुखारी फरमायो बादशाह यो हदीस जे शान वठोना है जो मां तुझे बंगले में अचे तुझे पुत्र के कुरान हदीस पढ़ाया पंहिंजे पुत्र के मदरसे में मोकिल त हिते उनके पढ़ाया सब चो सुभान अल्लाह ये भी हाल है असा के जेकर 500 रुपया ट्यूशन जारी न मुझे पुट के पढ़ाए वन ट्यूशन बंगले में पटको पाए से दो के दिए हैदराबाद कासिमाबाद ट्यूशन जा मशहूर असाने मौलवी हाफिज़न जी भज बजाए छा के यो भी सही है तो कर को मरीज आवड़ो हुंदो जो घर वणो पड़े डॉक्टर के घर वणो पड़े है तो दुनिया मरीज थी वही है कुरान को पढ़े थी वही है वो चौंदा भला ठीक है भला उते भी वही पढ़ाए जो बंगले में उते फ्लैट में उते घर में भला पाने बच्चन के कुरान पढ़ाए ना यो भी भलो बस असल हुकुम है तुम्हारा पाने बच्चन के मदद इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमाए बादशाह यो हदीस जे शान वठोना है जो मां जे तुझे बंगले में तुझे पुत्र के हदीस पढ़ाया तू पंहिंजे पुत्र के दे मदरसे में छॾे बादशाह जो ठीक है भला मां पंहिंजे पुत्र के राई मदरसे में थो छॾियां पर मुंहिंजे पुत्र के अलग पढ़ा गरीबन मिस्कीनन मजदूरन जे पुत्रन के अलग सबक दे ई बादशाह जो पुत्र हिन के अलग सबक दे हजरत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो बादशाह ये भी कोन थींदी जिथे गरीबन मिस्कीनन मजदूरन हारन जे बच्चन के सबक पढ़ाईंदस तुझे पुत्र के भी उन्हनि सां गॾु पढ़ाईंदस अलग मूंखे टाइम न आहे जो तुझे पुत्र के मां अलग पढ़ाया इनके चइबो अथव तबकाती निज़ाम इस्लाम इन तबकाती निज़ाम खे रद्द थो करे ये तबकाती निजाम तो रहे असांजे मुल्क में आया गरीबन जे पुटन जा स्कूल अलग मिस्कीनन गरीबन यतीमन मजदूरन हारन जे बच्चन जा स्कूल अलग वडेरो सरदार नवाब ऑफिसर मिनिस्टर वजीर गवर्नर जनरल कर्नल उन्हनि जे पुटन जा स्कूल अलग इंशाअल्लाह असांजी हुकूमत आई ऐं मौलुनि जी हुकूमत ईंदव इंशाअल्लाह मजबूर थी करे बोलो नहीं ईंदो खुशीअ सां न ईंदो अहिड़ा हालात थींदा जो न तव्हांजी जान महफ़ूज़ रहंदी न माल न इज़त मजबूर थी करे बोलो नहीं हाली तव्हां वटि पैसो आहे भली मस्ती कयो अञा घर में दांगी चढ़े थी इंशाअल्लाह असांजी हुकूमत आई त जंहिं स्कूल में वडेरे सरदार गवर्नर वजीर जो पुट पढ़ंदो इंशाअल्लाह इन गरीब मिस्कीन मजदूर हारीअ जो बच्चो भी उन साॻे स्कूल में मुफ्त में पढ़ंदो इंशाअल्लाह उलमा जी जे वक्त में हुकूमत आई त जंहिं अस्पताल में वडेरे सरदार गवर्नर वजीर जे पुट जो इलाज पियो थिए इंशाअल्लाह इन गरीब मिस्कीन मजदूर हारीअ जे पुट जो भी उन साॻी अस्पताल में मुफ्त में इलाज करे इंशाअल्लाह इस्लाम ही दो दुआ कयो कानून अचे बादशाह चयो ठीक है भला मां पंहिंजे पुट खे ॾेई छॾियां थो त मुंहिंजे पुट जे लाइ उते को गादेलो हुजे या कालीन हुजे मां पाण कालीन मोकिलियां थो त मुंहिंजो पुट बादशाह जो पुट आहे उहो हुन गादेले ते वेहे या रलीअ ते कालीन ते
इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमाया बादशाह ये भी कोन थी दुई जा तडे ते गरीब मिस्कीन मजदूर हारिया जो बच्चो भी होंदो तो जो पुट भी न सागी नुखई तडे दे वेंदो हिते रलीअ जी गादे जी गाद खाली इंज रख जी इजाजत नाए बादशाह कावड़ गुस्से में चयो बुखारी मां मुल्क मो लड़ाए छडींदो सही इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो बादशाह मां तो जे मुल्क के छडींदुस पर मोहम्मद मुस्तफा जे दीन के न लड़ाईंदुस ईद जी रात ईद फितर जी रात इमाम बुखारी के लड़ाए शहर बच्चन से इमाम बुखारी प्रसाना को थोड़ायो जो नंगर मसान में बंगलो जुदा वरी हैदराबाद जुदा वरी कराची जुदा ईद वाली रात हजरत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि वरन जे हेठा पंहिंजे बच्चन समेत जिंदगी गुज़ारी ही तो उन वक्त जा बादशाह नेक हुया बाबा जे को बादशाह पंहिंजे पुट के हदीस में पढ़ाए पढ़ाए चङो अॼु वारा बादशाह दरब पनाह ताजे करे हजरत उमर रजी अल्लाह ताला ने फरमायो बे नंबर ते औलाद जो हक तो त नालो भलो रखो इमाम मोहम्मद ने नालो चाहो मोहम्मद वो एक प्रोफेसर हो यहूदी कुरान हदीस जो मुतालिब कंदा हजरत इमाम मोहम्मद सोनो गवर्नर जो पुत्र नंढो खूबसूरत तो उन यहूदी प्रोफेसर इमाम मोहम्मद के जो पुट तो जो नालो चाहे इमाम मोहम्मद फरमायो मुझो नालो मोहम्मद सच्चो सुभान तो उन यहूदी प्रोफेसर जे अखिर में पानी अचियो रोए भी जो जो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह कलमो भी पढ़े पयो रोए भी पियो जो मुसलमानों मुबारक हुजे ही नंढड़ो मोहम्मद हेॾो सोनो आहे त तव्हांजो वॾो मोहम्मद केॾो न सोनो ही नंढड़ो मोहम्मद हेॾो सोनो आहे त तव्हांजो वॾो मोहम्मद केॾो न सोनो हूंदो इमाम मोहम्मद जो चेहरो ॾिसी करे कलमो पढ़ी करे मुसलमान थियो नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा अजमत कुरान नारे तकबीर तो मुसलमानों तव्हांजे मुल्क पाकिस्तान में मौलवी के त गाड़ियूं पयूं मिलन मौलवी जोगी के त गाड़ियूं पयूं मिलन मौलवी जोगी जी त गिला पई थिए पर वलियन के भी गाड़ियूं पयूं मिलन तव्हांजे मुल्क पाकिस्तान में से ॿेर वारनि खे माण्हू गारियूं पिया ॾियनि से हमादुल्लाह हालेजी जी माण्हू गिला पिया कनि से हम रोटीअ खे माण्हू गारियूं पिया ॾियनि पर हिते बि मज़ो न आहे तव्हांजे मुल्क पाकिस्तान में इमाम अबू हनीफे जी गिला हिकिड़ो माण्हू चए पियो अबू हनीफा फितनेबाज़ आहे हालांकि उनजी तक़वा एॾी जो बकरी चोरी थी वई हज़रत इमाम अबू हनीफा 8 साल या 9 साल जेतिरी बकरी जी उमिरि थींदी आहे बकरी जो गोश्त खाइण छॾे ॾिनई मथां उहा चोरी थियल बकरी कासाई वटि ज़बे न थी हुई एॾी तक़वा जो मालिक उनखे चवंदा आहियो फितनेबाज़ तव्हांजे पाकिस्तान में अबू बकर जी गिला हजरत उमर जी गिला हजरत उस्मान जी गिला अली उल मुर्तजा जी गिला पई हले सहाबा के गारियूं पई मिलन नबी से जे बीबिन के गारियूं पई मिलन अबू बकर सिद्दीक मुसलमान ना है तो दुनिया में मुसलमान आए कौन कंजरन सा मोहब्बत है रुबीना हैदरी वणे पई फायदा अदाकार वणे पई दुश्मनियां त नबी से जे बीबिन सा नबी जे घर वारन के गारो जाजन मालूम थियो त इन्हनि जो तालुक कंजरन सा है कंजरू तव्हां के वणन थियूं नबी से जो बीबियूं तव्हां के न थियूं वणन ॻाल्हि छा
और तवाजे पाकिस्तान में मोहम्मद मुस्तफा जी तौहीन कई छे ते दिया गांधी बेशक वो बच्चो छा छा जी मस्जिद छा जा मदरसा छा जा वाइज छा जा जलसा छा जी नमाज छा जा रोजा वो छडियो बस खणो सब गाल तो हथ ई तो सब नबी से जे सदके मिल्या ई मस्जिद ही मदरसा ही नमाज ही रोजा ही जिक्र अज़कार ही खैर खैरात ही हज उमरा बस पूछ दे नबी से जी जो तो ही न थे तो वो बच्चो छा तवाजे पाकिस्तान में जेतरी गुस्ताखी थी दुनिया के कंहिं मुल्क में एतरी गुस्ताखी बेशक यहूदन ईसाई जी जरूरत न आहे जेतरी हितों जे कमीननि जी जरूरत निशानु कुंबर हुयो उमरकोट में पाण मञे ॿिए दोस्त खे चए पियो त मां मुलनि जो अंदर थो साड़ियां वरी चए पियो मां कराची वेठो आहियां करो आहे मुला जेको मूंखे हथ लाए मोहम्मद मुस्तफा सन को मुलनि जो ॿियनि जो न आहे असां खां वधीक तव्हांजा गैरतमंद ही बिना ॾाढ़ी वारी सही थो चवां या ग़लति बेशक मां तव्हां खां पुछां थो जन सिपाही आहिनि उन शानू कुंबर गुस्ताखे खे क़त्ल कयो उहे ॾाढ़ी में पटकनि वारा इहे त बिना ॾाढ़ी कौम परस्त पंजाब में कोन्हे पंजाबी कौम परस्त आहिनि सलमान तासीर जेको गवर्नर हुयो पंजाब जो उनखे मुमताज कादरी मारियो उन गुस्ताखी कई गवर्नर उन आसिया मलून जेका हुई जंहिं नबी से गुस्ताखी कई उनखे जे जेल में चई घबरा न इहो नामूस रिसालत वारो कानून कारो कानून असां इहो ख़त्म कंदासीं इहा गुस्ताखी कई नी मुमताज कादरी जेको उनजो गार्ड हो उनखे क़त्ल कई हिकिड़ो बि को पंजाबी सलमान तासीर जे क़ब्र ते वियो थुक भी ना आयो गुस्ताख न जनाज़ो पढ़ियो ओडे पेशावर में खालिद फैसल नौजवान कॉलेज जो शागिर्द एक जज हुयो जंहिं नबी से जी गुस्ताखी कई कोर्ट में उनखे मारे गोलियूं हई हिकिड़ो भी को पठान कौम परस्त उनजी क़ब्र ते वियो जज जी क़ब्र उनखे सलामी ॾियण जे लाइ विया ताज़ो कोटिया में एक गाजी सैयद सिपाही हुयो असां त सिपाहियुनि खे हकारत जी नज़र सां ॾिसंदा आहियूं पर सभु सिपाही हिकु जहिड़ा न ख़ुदा जी ज़ात जो कसम के सिपाही मौलवी न पीर ने बुज़ुर्ग को बि मथे द बेशक ने गाजी सैयद जे कदमनि जे मथां हैदराबाद जा सभु मौलवी कुर्बान कया बेशक उन मलून खे जेल में गोलियूं हयूं हिकिड़ो बि को बलोच कौम परस्त उन मलून जी क़ब्र ते वियो देना ई सिंध जे कौम परस्तनि खे थियो छा ई देशी ई सूफी लूसी लडेजा सूफी है या लूसी है ई कामरेड रियाज़ चांडियो धी जो तो निकाह पढ़ाए तो निकाह में पर पिंड तके तो हिंदुनि जो पिंड था त पर तू पंहिंजे जेको हिंदुनि जो निकाह थींदो पर तू वरी पादरीअ खे थो चए जीअं तव्हां ईसाई पढ़ाईंदा हो तूं बि बरकत खा वरी गुरु हुयो सिखनि जो हुनखे चई तूं बि पढ़ाई मुला खे वारो मिलियो अलाए कोन इहो बि लानती मुला हूंदो जेको हिन निकाह में सही तो चवां या ग़लति सही था चओ पिंडतनि खे तरजीह ॾियनि राजा ॾाहर जा नाला पिया पुटनि ते रखनि ऐं मोहम्मद बिन कासिम खे था गारियूं राजा ॾाहर जंहिं पंहिंजी भेण सां शादी कई उहो भलो मोहम्मद बिन कासिम ज़ालिम अरे ज़ालिमो तव्हांखे मोहम्मद बिन कासिम नथो वणे पोइ हज़रत अली साईं जो नालो छो था करो हज़रत अली साईं त राजा ॾाहर जे पीउ खे मारियो बराबरि मां तव्हां खां पुछां थो मरहब खे मारण वारो केरु
चौनी रन के देशन के इन नुस्ल के चौ तो हजरत अली से नालो न करो उन में भी इंसानियत न हुई माज छो मारे बराबर समझो दाया कोना बीलन जे हथन के दा चुमियो जो इन कमीनी माये को पुछा के करे मुर्स जे हथन के चुमिनी नहीं थे पी जे हथन के सोरे जे हथन के करे वाला चुमिनी नहीं थे बीलन जे हथन के दा चुमियो तो बीलन में इंसानियत आए जेको इंजे इंसानियत सिखारी इंसान जो सरदार मोहम्मद मुस्तफा उनके गाड़ी में जन मां तवा का पूछा तो जेको नबी से के गाड़ी में वरी उन जी कब्र ते वनी एक चपड़ियो यंतारा वजन माना ही भी कमी ना उन जड़ा जे मुंह ते जो तो मलल हो जे दांगी मलल हो जे बियो जो वरी उन सा मुंह मिलाई दो तो वकारा उनके लगंदी है कल लगंदी इंसानियत सिखारे तो मोहम्मद मुस्तफा सिखारे इंडिया जो जर्नल है उन पूरो अधु कलाक मोहम्मद मुस्तफा जे शान में तकरीर कई हिंदू जर्नल उन्हें जो मोहम्मद मुस्तफा जानो बाखलाक मोहम्मद मुस्तफा जानो ध्यानदार मोहम्मद मुस्तफा जानो संचार मोहम्मद मुस्तफा जानो सोनो कायनात में न पैदा थियो न क़यामत में पैदा थियो कंजारो लाइब्रेरी में एक अमर दिनो लाल वाणे उन किताब लिखो 200 से पंते नबी से दी सीरत वाणे असांजो मौलाना मोहम्मद रमजान फुलपुर खैरपुर जो उन किताब लिखो प्यारो पैगंबर परावन जे नज़रों में सिंधी में तो माना परावन दुश्मनन भी मनियो तो मोहम्मद मुस्तफा जानी हस्ती न पैदा थी न पैदा थी हिनन देशन के छा थियो कमीनन यहाँ तो सो सिधो चवन त बस असा के अल्लाह न खपे मोहम्मद मुस्तफा न खपे ये को नालो असा मुल्लन जो था कर जुनूनी मुल्ला मुल्लन जो दीन असा के न खपे दीन असा जो असा तो चौकीदार है पहरेदार है तवा के खबर है दुश्मन जो पहरे नंबर ते हमलो चौकीदार थे तो चौकीदार के मारे बेशक चौकीदार के खिलाफ नफरत फैलायो तो चौकीदार जो खत्म थींदो तो आसानी से माल खरींदा मोहम्मद मुस्तफा जे दीन जा चौकीदार ऐं पहरेदार ऐं हक वारा आलिम तंहिंजे करे इन्हनि देशनि जो इन्हनि सूफ़ियुनि जो इन्हनि कामरेडनि ऐं क़ौम परस्तनि जो वॾे में वॾो जहिड़ो मौलवियुनि सां आहे मौलवियुनि जे ख़िलाफ़ नफ़रत फैलायो मौलवी दीन जा दुश्मन आहिनि मौलवी इंसानियत जा दुश्मन आहिनि मौलवी ज़ोरीअ सां कलमो पढ़ाए असां ज़ोरीअ कलमो पढ़ायूं न साईं पली जो तकरीर के टंडे हाथ में एक मौलवी हुयो भीलन जी छोकरी के मुसलमान करे उन से शादी करी मौलवी पान चोंदा दे हिंदुन के मां ने पली जे को पूछा तो कया तो तू बकवास तो करे गू तो गई ये हजार हिंदू मुसलमान ध्यान उन के न्याणी पे दिनु न तो दिनु आज कादर मक्सी दिनु अनजा नवन मुसलमान के तवाजे लतीफ पली जे दिनु अनजा न्याणी गैर मुसलमान जे के मुसलमान था रसूल बश पली जे न्याणी अनजा न हलो मा तवा के छेड़ी में देखाड़ा सकर में देखाड़ा असा जो कारी मोहम्मद इस्माइल वडो आलिम हो वडो बुजुर्ग अल्लाह छह न्याणी छह न्याणी गैर मुसलमान जब कलमो पढ़ियो मुसलमान था उन्हनि के पहली न्याणी मुस्तरी सुभान अल्लाह हलो मा तवा के देखाड़ा असांजे पटीजन जो वडो सेठ हुयो मदरसा टे चार हाजी अब्दुल हादी शेख उन पंहिंजी न्याणी हिकिड़ो भील कलमो पढ़ी मुसलमान जो उन भील खे उन सेठ पंहिंजी न्याणी कारखाननि फैक्ट्री में ज़ालिमो तव्हां असां सां ॻाल्हाइण जहिड़ा क़ौम परस्त देशी तव्हां सिंध जा सॼणा थिया वो इम्तियाज चांडियो गूं पे तो खाया अमेरिका में बर्तानिया शानू कुंभरा जी लगी गिनती लगी है उते 20,000 बच्चा फलस्तीन में गजा में शहीद थिया
40,000 50,000 मुसलमान मर्द औरत मस्जिद शहीद थी वई इन्हनि कमीननि करे उन्हनि जे लाइ ॻाल्हायो छा उहे इंसान न सम्झ में आयो त यहूदियुनि जा एजेंट कादियानी जा एजेंट कंडियारे जो क़ौम परस्त जे मूंखे गाॾी ॾिनियूं आहिनि उहो कंडियारे जो कादियानी वटि वियो आहे कादियानी खे वञी चयो अथई त तव्हां भला हो कादियानी तव्हां में इंसानियत आहे मुल्कनि में इंसानियत आहे हाणे तव्हां ॿुधायो त इन्हनि खे पैसा केरु था इंडिया में फंडिंग कादियानी एनजीओस वारा दीन दुश्मन दीन को जेके बेज़ार इन्हनि खे पैसा ॾियनि असुल बहानो ॿोलियुनि जो आहे असुल हिननि जी दुश्मनी क़ुर सां मोहम्मद मुस्तफ़ा सां हिननि जी दुश्मनी चवंदा हाणे ॾिठी अलाह खे न मञींदा असां नबी साईं खे ॾिठो सवा लख नबी ॾिठा न साहबा अहल बैत ॾिठा जन्नत जनम ॾिठी आहे पर मञूं था त नबी बि बरक साहबा बि बरक अहल बैत बि बरक जन्नत भी बरक जहन्नम भी बरक छो तो कुरान तो चवे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन रब फरमाई कुरान मजीद वो किताब थव जंहिंमें कोई शक न आहे कोई शुबो न आहे हुदल लिल मुत्तकीन इन कुरान मजीद में हिदायत मुत्तकीन जे लाइ या अल्लाह उहे मुत्तकी परहेज़गार केर अल्लाह से फरमा अल्लज़ीन युमिनून बिल गैब मुत्तकी परहेज़गार उहे जेके अण ॾिठे ते ईमान हाणे न लूसीअ खे ताक़त मांझीअ खे रब खे ॾिसे मूसा अलैहिस्सलाम ॾिसी सघियो मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो दीदार लाइ कलीम कई पुकार रब अरनी वाहिद वरान मूसा हरगिज़ तू लंदराना तूर सीना जबल ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब के अर्ज़ कियो या अल्लाह तुझे कलाम में एॾो मज़ो आहे त तुझे दीदार में केॾो मज़ो हूंदो या अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा पंहिंजी ज़ियारत करा अल्लाह से फरमायो लन तरानी मूसा तू यतीम मूसा यतीम जे माल जे वेझो न वञ रूबरू मां रब जी ज़ियारत रूबरू मां रब जो दीदार रूबरू मां रब सां मुलाक़ात इहो मुंहिंजे यतीम मोहम्मद मुस्तफ़ा जो हक़ आहे मूसा मुंहिंजे यतीम मोहम्मद जे हक़ जे वेझो न वञ दीदार लाइ कलीम कई पुकार रब अरनी वाहिद वरान मूसा हरगिज़ तू लंतरानी पर रब खे ॾिठो अखियुनि सां सब जो सुभान अल्लाह रब खे ॾिठो अखियुनि सां वेही करीब अरबी वाह वाह ख़ुदा जो प्यारो आहे हबीब अरबी सुभान अल्लाह फकान काब कौसैनी औ अदना कुरान तो कमान जा पासा एक ॿिए खे एतिरा वेझा कोन्हनि जेतिरो मेराज वारी राति असांजो सोनो मोहम्मद मुस्तफ़ा रब जे वेझो थियो मा ज़ागल बसर व मा तग़ा कुरान तो अखि मोहम्मद मुस्तफ़ा जी थिड़ी बि कान छिंबे बि न ढव ते मोहम्मद मुस्तफ़ा रब जो दीदार करे वापसि ही मोहम्मद मुस्तफ़ा जी अखी जहाँ रब खे ॾिठो ही मांझी फ़कीर जेको राति ॾींहुं भंग पियो थो पए रननि जे विच में वेठो आहे हिन जी उहा कमीनी अखि आहे जेका रब खे ॾिसे ला तुदरिकुल अबसार वहुव युदरिकुल अबसार कुरान तो फरमा दुनिया में काड़ी अखी करेगा जेका रब खे ॾिसी सघे दुनिया में रब के ॾिसो दिल जे अखियुनि सां नमाज़ पढ़ो तंहिंजे करे मुंहिंजे नबी फरमायो अंता बुदल्लाह कानक तरा रब जी इबादत ये कयो जो ॾिसो था माना दिल जे तवज्जो सां रब ॾे मुतवज्जो थियो नमाज़ जी बरकत जे करे मुंहिंजे नबी फरमायो हिननि अखियुनि में रब एॾी ताक़त रखंदो क़यामत जे ॾींहुं नमाज़ी रब खे ईअं ॾिसंदो जीअं चोरीअ जे चंड खे ॾिसंदो सुभान अल्लाह
उते बि आलमनि जी ज़रूरत पवंदी छा उते बि आलमनि जी ज़रूरत पवंदी आलमनि खे गाॾियूं ॾींदव रब जो दीदार हर वठंदो बेशक मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो रब जन्नतनि खे फरमाईंदो तव्हांखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे जन्नती चवंदा या अल्लाह असांखे हर शइ मिली वई आहे जेका चाहियूं था उहा शइ मिले थी पोइ रब फरमाईंदो वञो आलमनि सचो सुभाणे आलमनि खां पुछा कयो त रब खां छा घुरूं कोई आलम जेके अहले हक़ उलमा साईं कासमी साहब साईं नूर मोहम्मद सिजावली साईं बेरवारा साईं अमरोटी साईं हमादुल्ला साईं तव्हां ॿुधायो असां रब खां छा घुरूं हदीस में अचे थो को आलिम जन्नतनि खे चवंदा रब खां ॿी का शइ न घुरो रब खां सिर्फ़ु इहो मुतालबो कयो या अल्लाह असांखे तूं पंहिंजो दीदार करा पंहिंजी ज़ियारत करा छो त रब जे दीदार में एॾो मज़ो हूंदो जो जन्नत जे कने मथे न उलमा खे गाड़ियूं न ॾियो बाबा खुदा जो वास्ते हाले उलमा जी गिला वोट ॾियो या न ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां वोट ॾींदो बि कोन गिला न तो ही